सऊदी अरब पारां जोड़ियल इस्लामी मुल्कनि जे फ़ौजी इतिहाद खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ख़बरूं गर्दिश में आहिनि जन मुतलिक़ पाकिस्तान अंदरि हिकु नओं बहस छिड़ी पियो आहे। उन ई बहस में क़ौमी सलामती बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार नासिर जंजूआ इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जनरल राहील शरीफ़ इस्लामी इतिहादी फ़ौज जे कमांडर तौरु ईरान ख़िलाफ़ कुझु बि ग़लति न कंदो। राहील शरीफ़ ईरान जो सभ खां वॾो ख़ैरख़्वाह आहे। हुन चयो त सऊदी अरब बि फ़ौजी इतिहाद क़ाइमु कयो आहे ऐं मेंबरनि जी चूंड कई आहे। खेनि इतिहाद जो मेंबर हुअण जी तॾहिं ख़बर पई जॾहिं सऊदी अरब पाण ऐलान कयो। क़ौमी सलामती बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान रियासत तौरु कंहिंजी बि हिमायत न कंदो ऐं पाकिस्तान जी सिविल ऐं फ़ौजी क़यादत पहिरियों सऊदी अरब पोइ ईरान वई। क़ौमी सलामती सलाहकार चयो त पाकिस्तान में इंतिहा पसंदी अफ़गान जंग जे करे शुरू थी। क़ौमी सलामती जे सलाहकार वधीक चयो त अलक़ाइदा ऐं दाइश खे पाकिस्तान न ठाहियो आहे। हुन चयो त इहो तासुरु ॾिनो पियो वञे त पाकिस्तान दहशतगर्दनि जो मर्कज़ आहे जॾहिं त पाकिस्तान पाण केतिरनि ई सालनि खां तालिबान जी दहशतगर्दी जो शिकार आहे। नासिर जंजूआ साहब छाकाणि जो मुल्क जे क़ौमी सलामती वारनि मामलनि जो सलाहकार आहे ऐं सऊदी अरब पारां ऐलानियल इतिहाद में पाकिस्तान जे शामिलु थियण या न थियण वारो मामिलो निज परॾेही मामलनि वारी वज़ारत जो मौज़ू आहे, पर तंहिंजे बावजूद बि संदसि पारां कयल ॻाल्हि ॿोल बहरहाल अहमियत जोगी ज़रूरु आहे छाकाणि त जिते हू इतिहादी फ़ौज जे कमांडर जी हैसियत में राहील शरीफ़ जे शामिलु थियण जी पाक ईरान लाॻापनि ते इम्कानी तौरु पवंदड़ नाकारी असरनि खे ज़ाइल करण जी कोशिशि करे रहियो आहे, उते हुन पंहिंजी ॻाल्हि ॿोल में पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जे अहम तरीन सबब जी पिणु निशानदेही कई आहे। यानी पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जा पेरा अफ़गान जंग सां मिलाए रहियो आहे। नासिर जंजूआ पंहिंजी ॻाल्हि ॿोल में वाज़ह अंदाज़ सां इहो पिणु चयो त अॼु जेकॾहिं दुनिया में अमेरिका वाहिद सुपर पावर आहे त उहो रुॻो पाकिस्तानी क़ुर्बानियुनि जे करे ई आहे। हुन चयो त जेकॾहिं पाकिस्तान सोवियत यूनियन ख़िलाफ़ु न बीहे हा त छा अफ़गानिस्तान हुजे हा। यकीननि इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त पाकिस्तान जी मदद खां सवाइ अफ़गानिस्तान में रूस जी शिकस्त नामुमकिन न तॾहिं बि हिकु ॾुखियो कमु ज़रूरु बणिजी वञे हा। पर पाकिस्तान जी मदद सां अफ़गानिस्तान अंदरि सोवियत यूनियन खे शिकस्त मिली। सोवियत यूनियन जे टुटण ऐं अमेरिका जे वाहिद सुपर पावर थियण पोयां बि पाकिस्तान जे किरदार खां इनकार नथो करे सघिजे। पर जॾहिं असांजो क़ौमी सलामती जो मशीर अमेरिका खे सुपर पावर बणाइण जो क्रेडिट खणी रहियो आहे तॾहिं खेसि इन ॻाल्हि जो एतिराफ़ बि बिल्कुलु ईअं ई करणु घुरिजे हा त पाकिस्तान उन वक़्तु अमेरिका जे मुफ़ादनि वारी जंग में पेर पाए पंहिंजी सभ खां वॾी ग़लती कई हुई जंहिंखे अॼु हू दहशतगर्दीअ जी सूरत में भोॻे रहिया आहिनि। बेशक अफ़गानिस्तान में जिहाद लाइ सॼी दुनिया मां जिहादिन खे घुराए हथियारबंदि करण खां वेंदे तरबियतूं ॾियण ऐं माली सहायता अमेरिका ई कंदो रहियो, पर अमेरिका उहे समूरा प्राक्सी पाकिस्तान जी सरज़मीन खे इस्तेमालु कंदे पालिया हुआ। डिघे वक़्त ताईं पाकिस्तान अमेरिका जे पैदा कयल उन दहशतगर्दनि खे अमेरिका जे वसी ऐं पंहिंजे नाले मातर मुफ़ादनि ख़ातिर पाले रहियो हो। जंजूआ साहब जॾहिं अमेरिका जे सुपर पावर थियण ऐं अफ़गानिस्तान जे वजूद में पाकिस्तान जे किरदार खे ॾिसी रहियो आहे त उते खेसि इन सुपर पावर थियण, सोवियत यूनियन जी शिकस्त ऐं अफ़गानिस्तान जे बका मां पाकिस्तान खे मिलंदड़ समरनि जो जाइज़ो बि ज़रूरु वठणु घुरिजे हा। जॾहिं त अॼु वरी तासुरु इहो आहे त सऊदी हुकुमरान फ़ौजी इतिहाद जे नाले में विच ओभर ते पंहिंजो तसलुत क़ाइमु करणु घुरनि था ऐं पाकिस्तान खे हिकु भेरो ॿीहर इस्तेमालु करण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि, पर हिन भेरे पाकिस्तान खे कंहिं बि ॿिए जी जंग में इस्तेमालु करण खां अॻु हिकु भेरो अॻु पराई जंग में काहे पवण मां मिलियल नुक़साननि जो जाइज़ो ज़रूरु वठणु घुरिजे। ईरान पाकिस्तान जो पाड़ेसरी दोस्त मुल्क रहियो आहे ऐं पाकिस्तान जे चौपासे सरहदी इलाइक़नि मां वाहिद ईरान ई आहे जंहिं वटां पाकिस्तान जी सरहद महफ़ूज़ या घटि में घटि फ़ौजी छिकताण जे वर चढ़ियल न आहे। पर जेकॾहिं अरब इतिहाद जो हिसो बणिजी असां पंहिंजी इन सरहद खे कंहिं क़िस्म जी प्राक्सीअ जे वर चाढ़े छॾींदासीं त पोइ पाकिस्तान लाइ मुस्तक़बिल कहिड़ो हूंदो, इन बाबति बि ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे ऐं खुली करे इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते बहस मुबाहिसा थियणु घुरिजनि ऐं कंहिं बि इतिहाद में शामिलु थियण या को किरदारु अदा करण खां अॻु हिकु भेरो ज़रूरु पाकिस्तान जी सलामतीअ खे बि नज़र में रखियो वञे।